बिला ताखीर दावत ॾींदुस खैरपुर मां आयल असां जा मेहमान ख़ास हज़रत से मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब जिन खे त उहे तव्हां खे पंहिंजे मवाद हसन खां मुस्तफ़िज़ करण फरमाइनि। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अबदल फुला अबदल फुला कबल अर्ज़ी वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलाम अला मन कान नबिय्या अला मन कान नबिय्यन व आदम बैनल मा'i वत्तीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व आले बैती अजमईन। अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल तआलौ अतलु मा हरम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुशरिकू बी शैया अल्लाह तुशरिकू बिही शैअन व बिल वालिदैन इहसाना वला तक़तुलू औलादकुम मिन इमलाक नानु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिन्हा व मा बतन वला तक़तुलुन नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम ताक़िलून। वला तक़रबू मालल यतीम इल्ला बिल्लती हिय अहसनु हत्ता यबलुगा अशुद्दह व औफुल कैल वल मीज़ान बिल क़िस्त ला नुकल्लिफ़ु नफ़्सन इल्ला वुसअहा व इज़ा क़ुल्तुम फ़अदिलू वलौ कान ज़ा क़ुर्बा व बिअहदिल्लाहि औफ़ू ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तज़क्करून।
वअन्न हाज़ा सिराती मुस्तकीमन फत्तबिऊ वला तत्तबिऊ सुबुल फतफर्रक बिकुम अन सबीलिह ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तत्तकून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सजदे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही व अस्हाबिही वबारिक वसल्लिम अलैहि अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। वाजिबुल एहतराम गोठ सजण खोसो ऐं गिरदो नवाजा दोस्तो मुसलमान भाइरो, अल्लाह संजा तव्हां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां किरोड़े करम अरबे एहसान जे तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में हिन अज़ीम और शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जी ज़ियारत भी कराई ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ भी अता फरमाई। मूं अव्हां जे साम्हूं 8 सिपारे मां सूरत अनआम मां उहे आयतूं तिलावत कयूं जेके अल्लाह जे वसियत जे नाले सां मशहूर आहिनि। त अल्लाह साईं पंहिंजे हबीब करीम खे सभचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके वसियतूं फरमायूं हिननि आयतुनि में जेके उम्मत जे लाइ आख़िर जे संवारण जूं ॻाल्हियूं फरमायूं छल अल्लाह साईं तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं तव्हां असांजा वॾा बि वसियतूं कंदा आहिनि ऐं पोयां बि उन्हनि वसियतुनि ते अमल कीअं कंदा आहिनि। वॾनि जी वसियत इहा हूंदी आहे जॾहिं उन्हनि जी पुराणी ज़िंदगी थींदी पोइ ज़िंदगी थींदी पोइ जंहिं पुट ते वधीक दिलि हूंदनि पोइ हयातीअ में पीउ चवंदो छोरे खे त इस्ताम वठी आ पोइ अलाए ॼनी अलाए न ॼनी मां पंहिंजे हथ सां जेको न भलो एकड़ आहे तोखे लिखी ॾियां। जागो था नंढो चयूं त बरो च मानीअ खां पोइ भॼंदा न मां चयो मान भॼी वेंदा चे न भॼंदा पर खोसो अॼु ॻाल्हि कची करे वियारे। पोइ वॾो पंहिंजे नंढनि खे चवंदो त अचो त मां तव्हांखे वसियत कयां वसियत लिखी ॾियां पर उन में इंसाफ़ वारी ॻाल्हि न कंदो। पोइ बि वॾो पोयनि में अहिड़ो जहिड़ो विझी वेंदो जो वरी पोयां बि पोड़प ताईं जहिड़ो न कढी सघे। हा अल्लाह रब्बुल आलमीन जे हबीब करीम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वॾनि खे नंढनि जे लाइ हिदायतूं ॾिनियूं आहिनि नंढनि खे वॾनि जे लाइ हिदायतूं ॾिनियूं।
पोइ जॾहिं असांजा वॾाई उथंदे ई ख़राब नियत जे लिहाज़ सां वसियतूं कंदा त पोइ जेको पोइ नतीजो निकिरे थो ॾिसूं था पिया। अवा ईअं आहे या न आहे? अक्सर ॾिठो वेंदो आहे त जेके छोकिरा कमाइण वारा सची नीयत सां पीउ माउ सां हलण वारा उन्हनि जे लाइ पीउ माउ उहा वसियत न कंदा जेका निभागे छोरे जे लाइ वसियत कई वेंदा। पोइ जेको छोरो जहिड़ा घर कमाए टिप कोन पीउ माउ ते ॾंडो पियो वसे पर वसियत पीउ माउ उन जे लाइ कंदा। अल्लाह असांजे वॾनि खे बि दीन जी सम्झ ॾे त नंढनि खे बि दीन जी सम्झ ॾे। अल्लाह साईं ऐं वरी असांजा दोस्त कॾहिं कॾहिं अहिड़े अहिड़े वसियत जे अमल जे लाइ ज़िद कंदई। मिसाल जेकॾहिं अमरा जी वसियत थियल हुजे त मुंहिंजो मौत भले मके पाक मदीने पाक में थिए पर खणाए खोसनि जे ॻोठ जे त बि चवंदो अबे जी वसियत थियल आहे। अबे जी वसियत खे कीअं मोटायां? अलाह जा फर्ज़ ख़तम नबीअ जा फर्ज़ ख़तम पर जेका पंहिंजी ॻाल्हि थी उन ते हमरा गंढ ॾेई बीह रही। अल्लाह पहिरीं जेका महबूबा मुस्तफ़ा करीम साईं खे वसियत फरमाई फरमाया कुल तालौ अतुलु मा हरम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुशरिकू बिही शैया। ओ महबूबा मोहम्मद करीम जी या रब्बे करीम पंहिंजे उम्मत खे चओ मां अल्लाह जी पहिरें नंबर ते वसियत या त मां अल्लाह सां कंहिंखे बि भाईवार न बणाइजो। पहिरीं वसियत त मां रब सां शिरक। पोइ कंहिं हिकिड़े शाइर जो कौल आहे त मां सोचींदो हुउमि त अल्लाह शिरक हराम छो कयो। पोइ चई त उन टाइम ते मूंखे ॻाल्हि सम्झ में आई जॾहिं पंहिंजे महबूब खे ॿिए सां घुमंदे ॾिठो। छा चई? पंहिंजो महबूब ॿिए सां घुमंदे ॾिठुमि। पोइ मूंखे गुस्सो आयो त यार हिन जी मोहबत मूंसां ॿिए सां छो थो घुमे। पोइ चुम त अलाह बि जॾहिं चवे थो त बाना पैदा मां कयो थी मां त मुंहिंजो हुज पोइ मूंसां ॿिए खे भाई वारो कई। पोइ मूंखे शिरक सम्झ में आयो। अल्लाह शल शिरक खां बचाए। अल्लाह शल वही नाइलतुल इंशाअल्लाह इंशाअल्लाह लिमन ला युशरिक बिल्लाह। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत वारे ॾिहाड़े अल्लाह मां महबूबा मोहम्मद करीम के गुनाहगारनि जे लाइ सिफारिश जी इजाज़त ॾिनी आहे पर उन जी सिफारिश कंदुमि जेको मुशरिक न हूंदो। मुशरिक को अल्लाह भी बेज़ार रसूलुल्लाह भी बेज़ार कलामुल्लाह भी बेज़ार इन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन। गैरतमंद बच्चे जो पीउ माउ भी हिकिड़ो। गैरतमंद ज़ाल जो मुड़स भी गैरतमंद बाने जो रब भी हिकिड़ो। हवा कीअं? पोइ जेकॾहिं माई महीने ॾेढ में मुड़ुस मटाईंदी वठे त हुनखे चङो चइबो न था ॻाल्हायो था। हा वाह। ऐं जेको अमरा जेको रस्ते में मिले थी तूं बि मुंहिंजो पीउ तूं बि मुंहिंजो पीउ हिनखे को चङो चइबो। पोइ जाते काथे किरियो पियो हुजे मुस्लमान उनखे चङो चइबो। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन। अल्लाह तो फरमाए मूं वटि हिकु नंबर थी आ हिकु नंबर थी आ हिकु नंबर थी आ। ॿ नंबर अल्लाह खे बि हिकु नंबर वणे थो पर पाण ॿिनि नंबरनि खां न मुड़ंदासीं। अल्लाह तो चए मूं वटि हिकु नंबर थी आहे पर हे चवे थो ॿिनि नंबरनि खां सवाइ मज़ो न आहे। रब फरमायो पहिरें नंबर ते मां रब जी वसियत हीअ अथव शिरक न कयो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह
अल्लाह हड़ई दो माफ़ करे तो पर शिरक कदे भी माफ़ न कंदो। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अकीदो तौहीद वारो तस दुनिया में अकीदो तौहीद वारो रखे कसा पक्का भी कम थी वयस क़यामत वारे ॾियारे हली हली नेठ जन्नत जो फैसलो थींदुसि। छा चवंदो आहे त दुनिया में जेतिरो लटो मेरो सोटियूं बि हुनखे ओतिरियूं लॻंदियूं न। दुनिया में जेतिरो लटो मेरो हूंदो त हुनखे सोटियूं बि पोइ जेतिरा गुनाह हूंदा सफ़ाई बि छा बाबा जेतिरा गुनाह हूंदा सफ़ाई बि ओतिरी थींदी। पर मां सम्झां थो थी सघे थो मां ग़लति हुजां घर वारे नलकनि में एॾो लटो साफ़ नथो थिए मां सम्झां जेतिरो वाटरनि ते साफ़ थिए थो। था न था हिक ॿिए खे टूटी छो था सम्झो था तॾहिं था थिए। अब आइए न घर वारे नलके ऐं वाटर जो पाणी एॾो भलो न आहे जेको ॿाहिरें वाटर जो पाणी भलो आहे। हलो ख़ैर हुतां कमु देरि था कयो बसि मां हिनखे ब्रेक थो हलां। अल्लाह शिरक माफ़ न कंदो शिरक माफ़ न कंदो मुवाइदो हूंदो त जन्नत जो फ़ैसिलो ज़रूर थींदो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हूंदो त मुवाइद पर ॾोहनि जे करे जन्नत खां परे हूंदो सज़ा पंहिंजी काटे ईंदो सज़ा जे काटण खां बाद में रब खे ऐलान कंदो मुंहिंजा रब ओ मुंहिंजा रब एतिरी महिरबानी कर भले जन्नत न बि ॾे पर जन्नत जे साम्हूं त विहार। अलाह उहो जन्नत भले परे हुजे पर जन्नत जे साम्हूं त विहार। अलाह चवंदो त ठीकु आहे मां तुंहिंजी ॻाल्हि मञां थो पर ॿियो सुवाल न कजांइ। जी पाण छा चवंदा आहियूं त पेर रखण जी जाइ ॾे त सुम्हंदो में पढ़ई अवा कीअं पेर रखण जी छड़ो जाइ ॾे त सुम्हण जी जाइ मां पाण कंदुमि। अलाह चवंदो ॿियो सुवाल न कंदे चए न सही हे त करीम आहे पंहिंजी करम नवाज़ी ॿुधाए थो। मलाइकनि खे रब हुकुम कंदो मलाइको हिनखे जन्नत जे साम्हूं पहुचाए अचोसि। जन्नत जे साम्हूं पहुचंदो कुझु वक़्त खां बाद में चवंदो ओ मुंहिंजा रब जन्नत त परे आहे मां बि परे आहियां एतिरी महिरबानी कर थोरो त मूंखे वेझो कर। इलाही परियां त थोरो वेझो अंदरि न भला ॿाहिरों ॾिसां त सही न के तूं वाइदो जो कयो त सही वरी सुवाल न कंदो मां तूं वाइदो जो कयो त वरी सुवाल चइजे अंदरि भले न पर इहे छड़ो दर जे ॿाहिरों ऐं हूअं त परे हो पर जॾहिं चौकाट जे भरिसां पहुचंदो त हिनखे मज़ो ईंदो। हे जन्नत जूं नेमतूं जन्नत जा मज़ा महबूब मुस्तफा करीम जेका जन्नत जे हूर जी सिफ़त ॿुधाई आहे ॿुधायो हा साईं। जन्नत जूं ॿियूं नेमतूं त पंहिंजे जाइ ते पर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा अल्लाह जन्नतनि खे उहे हूरां ॾींदो जन्नतनि खे उहे हूरां ॾींदो। हुज़ूर फरमायो जेकॾहिं जन्नत जी हूर समुंड में थुक उछलाए त सॼो समुंड मिठो थी वञे। फरमाइनि था जेकॾहिं जन्नत जी हूर उन जे रहे जी कुंड दुनिया जे आसमान खां ज़ाहिर कजे त सॼी दुनिया रोशन थी वञे। महबूब फरमायो जन्नत जी हूर जो पाणी पीअंदी त निड़ीअ मां ॾेखारंदुसि। जन्नत जी हूर जो पाणी पीअंदी त निड़ीअ मां पोइ जंहिंजे निड़ीअ मां पाणी ॾेखारजे इन जे हुस्न जी ॻाल्हि को कंदो। वकवाइब अतराबा वकवाइब अतराबा अल्लाह फरमाए तो ॾींदो मान बि हिक जेतिरी हम उमिरि हिक जेतिरी लम यतमिसल इंसन क़ब्लहुम वला जान। एरियूं हूरां ॾींदो मान जेके न कॾहिं इंसान ॾिठो हूंदो न कॾहिं जिन ई ॾिठो हूंदो। माना ईअं खणी चइजे 2016 मॉडल हवा ईअं न 2016 मॉडल चयोसि 0 मीटर चयोसि। मां हिकु जाइ ते वाइज़ पियो कयां त अलाह साईं कुराड़नि खे हूरां न ॾींदो। हिकिड़ो कुराड़ो कावड़ जूं थी पई मुला तुंहिंजो ॾोहो कयो आहे असां
मां चयो बाबा हूरा जो सब 0 मीटर पोड़ा तुझी जंगा खड़कन तू लगन थी पे तू छा कर छो तो जिद करे बाक़ी मां चयो अल्लाह जे हबीब चयो आहे त मां पोड़न के भी जवान करे पो जन्नत में मोकिलियो जा बाबा पोड़न के भी जवान करे पो जन्नत में मोकिलींदो महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहा जन्नत जी हूरा उहा जन्नत जी हूरा महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावन जो केॾो बि हुस्न हुजे पर जॾहिं जन्नती अल्लाह जो दीदार करे ईंदा त उन्हनि मर्दनि जो हुस्न जन्नत जे औरतुनि खां वधीक थी वेंदो अब पोइ इहे सुहिणियूं सुहिणियूं जन्नत जूं हूरा खपनि हा साईं इहे सुहिणियूं सुहिणियूं जन्नत जूं हूरा खपनि सिफ़तूं बयान थो कयां त वात पाणी पाणी थो करे अब इहे शयूं मिलंदियूं पर हिते रख त रखिजे न हा साईं हिते रख त रखिजे न भले 99 साल जी कुराड़िया कारो बुरको त पोयों बरोच जी गिग थी वई ॿाहिरनि खे छो चवां खोसनि जो जलसो आहे त खोसनि खे चवां हवा कीअं ॿाहिरां त महिमान थिया भले 99 साल जी कुराड़ जे पर छड़ो कारो बुरको पोयों ॾिसेसि हमरा खे मज़ो ई न ईंदो जेसे दर ते न पहुचाए तो जॾहिं दुनिया में रख रख बि दवा तॾहिं लॻंदी आहे जॾहिं रख रखिजे न पोइ दवा जो नतीजो कहिड़ो मिलंदो जन्नत जूं हूरा पयूं थी इंतज़ार बाक़ी तूं चवे थो खाधी बि हलां खयूं बि हलां इहो त न थींदो हवाई न खाधी बि हलां खयूं बि हलां हेतिरे नफ़्स खे कंट्रोल में आणे नफ़्स खे कंट्रोल में आण अल्लाह साईं तो असांजे लाइ उते अलाए छा छा पैदा करे छॾियो आहे इन जे तफ़सीर में लिखियो पियो आहे लो मकनून अल्लाह साईं जन्नतीअ खे चवंदो जन्नती वञो पंहिंजे जन्नत ॾे जन्नती ईंदो जन्नत चौधारी बंदि हूंदी न को दर न दरवाज़ो ॾिसंदो त जन्नत चौधारी बंदि आहे मोटी वेंदो अलाह ॾे अलाह साईं तूं मोकिलियो हो त चौधारी बंदि लॻी पिया चए वरी बि वञ वरी बि वेंदो वरी मोटींदो साईं बंदि लॻी पिया चए वरी बि वञो जॾहिं वेंदो उन टाइम ते हिन जे साम्हूं जन्नत जी दरी खुलंदी पोइ जॾहिं अंदरि पहुचंदो पोइ अलाह फरमाईंदो मां क़ुर पाक में छा चयुमि त तुंहिंजे लाइ उहे हूरा रखियूं त मैं जंहिंखे न कॾहिं इंसान ॾिठो न जिन ॾिठो दरी तुंहिंजे साम्हूं खुली त मतां तसवर करे दुनिया जे हिसाब सां त तूं आहे दुनिया जे हिसाब सां बीमार मां रब तुंहिंजे साम्हूं दर दरी खोले करे क़ुर जी आयत सची करे ॾेखारी मां लम यत मिस हुन इंसुन क़बलहुम वला जात कंहिं बि उन्हनि हूरनि खे न इंसान ॾिठो आहे न जिन ॾिठो आहे अलाह हिननि मर्दनि जे लाइ पैदा कयो पर अंग घणो हूंदो आहे 70 घणियूं हूरा मिलंदियूं हवा घणियूं नथा ॻाल्हायो घणियूं इन जे करे नथा ॻाल्हायो हिते हिकु ई पिनण जहिड़ो पियो आहे 70 वरी निंड करणु ॾींदी ईअं सोचियो हूंदो आहे वॾे असर सां उथूं था सांझीअ ताईं कमाए 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 उज़वा सूर जंघा सूर पुठी सूर मगध चकराटी पोइ बि को न को सौदो रहिजी थो वञे हवाई हिक जो हशर इहो आहे जो नथा पूरत कयूं पोइ 70 त असांखे पिनाए छॾी थी न पर 70 ॾुख कोई बि न ॾींदो छा बाबा 70 ॾुख वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अल्लाह फरमाए थो मूंसां वापार कर मूंसां सौदो कर रब तोसां कहिड़ो वापार कयां कहिड़ो सौदो कयां रब फरमाए थो दुनिया में जीअं मां चवां उहे ज़िंदगी गुज़ार क़यामत में जीअं तूं चवंदो वेंदे मां रब उहे कंदो वेंदुमि ॻाल्हि त ज़ाहिर में ज़ोली आहे अलाह चवे थो दुनिया में जीअं मां चवां उहे कर क़यामत में वरी जीअं तूं चवंदे अलाह न पाण खे दुनिया में हयातीअ वग़ैरह जो इख्तियार ॾे हा त पाण अलाए काथे पहुचूं पोइ जीअं मिसाल त इंसान आम इंसान ऐं नबियनि सगुणनि जे मौत जो फ़र्क़ु हूंदो आहे
नबियन सगोरन ॾे अवल इज़राइल ईंदो हो त अलाह जो सॾु थियो आहे तव्हां तयारु आहियो हलबो पोइ रब जो हुकुम तव्हां जे लाइ तयारु आहे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो इज़राइल आयो हो जलाली नबी केमो न मुड़ियो त इज़राइल खे बि चंबो वाहे करे अख निकिरी पई इज़राइल जी अलाह जे अख खणियो या रब अरसलतनी इला रजुलिन ला युरीदुल मौत रब अहिड़े ॾे मोकिले जेके मरण जो इरादो ई कोन्हे हे अख कढी विधाई अलाह फरमाए जिब्राइल इज़राइल चइजी मुंहिंजा रब ते वञी करे मुंहिंजे मूसा नबीअ खे चओ धागे जे मथां हथ रखो हथ जे हेठों जेतिरा वार ईंदा तेतिरा साल ज़िंदगी ॾेई छॾीमांइ अहिड़ो जो इख़्तियार रब तोखे मूंखे ॾे छा थो सम्झे हथ रखंदासीं की न ठूठी ताईं रखी बीहंदासीं हा वाह चवंदा आहिनि न वुज़ूअ में त हथ हेतिरो धोइबा त ठूठियूं रखंदासीं हेतिरा जो वार साल मोकल मिले बाक़ी छा खपे अल्लाह ओ मुंहिंजा सोना अकल में पढ़ंदड़ मुस्लमान जन्नत में सभु कुझु थी पर दुनिया में थोरो पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करणो आहे चवंदो अलाह बस छॾी जन्नत जे साम्हूं पहुचा अॻिते वरी ॿियो सुवाल न कंदे न सही न सुवाल कंदमि हाणे जन्नत जे चौकाड़ जो पहुचंदो ॾिसी करे हमरा जो वात पाणी पाणी जीअं रोज़ो न रखंदो पर शाम वारे टाइम ते मस्जिद ॾे माल ॾिसी करे गिग झोल में अंब बि मस्जिद ॾे न छो न वञनि मुर्गी हे मुर्गी खणी पोइ वञे मस्जिद ॾे रोज़ातनि जे लाइ हिनखे अंब हुयई हिनखे बिरयानी हुई ॿार चौक ते बीही करे पेट में वट पवंदसि पोइ रखे हा न तोखे कंहिं झलियो अब ईअं न 27 28 शाबान थिए थी त सभु बीमारियूं उथलनी थी पई तंहिं महिल सभु बीमारियूं हीअ बीमारी बि मूंखे हीअ बि मूंखे ईअं नथो चवे त रब शुक्र आहे जो बीमारियुनि खां बचाए थी हरू भरू बि हीअ बि बीमारी हीअ बि बीमारी हीअ बि बीमारी हीअ बि बीमारी वॾी बीमारी त पेट जे उल्लीअ जी जेका सॼी फिरज सॼो ॾींहुं साफ़ कंदो आहे अल्लाहु अकबर अब ईअं थियो आहे भला जिन रोज़ा रखिया से डुबरा थी विया जिन न रखिया त उहे घुमी न सघनि वो खणी 13-14 कलाक बुख काटनि था पर जेको सांझीअ वारो ड्रो हणनि था सोमणे ते घुमी बि नथा सघनि जिन फार्मी कुकुड़ खे खणी विहार मोला बि सांझीअ खां पोइ हिनखे हथ खां वठी घुमाए वरी अलाह चयो त को फ़र्क़ु फिक्र ई न कर 20 रकातूं तरावीह तूं हेठि मथे थी त सॼो खाधो ई ख़तमु वल मुड वरी सुबुह ते एॾो ई भीड़ भीड़ अलाह जी महिरबानी आहे रोज़ातनि सां थोरो साईं बीरवन साहब चवंदो आहे न सियारे जो रोज़ो आहे कुंवार वारो वनवाओ सावण जे रोज़े में ख़बर थी पई पोइ असां छा चवंदा आहियूं अबा कुराड़ा तूं रख मूंखे अञा हयाती आहे तूं भेड़ा मथे साल अॻ में मरी वेंदे पोइ रोज़ो तोखे त नसीब थिए पिणे कुराड़ो रखे छोड़ा बाक़ी तोखे पका त मां मरंद बि पिणे से कुराड़े खे सम्झे थो हूअं न मरे पोइ बि बुखनि ते मरे ई मरे अवा कीअं हूअं न मरे बुखनि ते पोइ अबो कुराड़ो मरे ई मरे मां त दोस्तनि खे चवंदो आहियां त अलाह जी हिकमत हुई जो अलाह साईं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे बचायो दुंबो कोहरायो पर जेकॾहिं न इस्माइल अलैहिस्सलाम कुसिजी वञे हा पोइ इंसान कोहण सुन्नत हो पोइ हे ज़ुलज में हिकिड़ो बि तव्हांखे बरोच कुराड़ो नज़र न अचा सभु भॼी वेंदा अब इंसान कोहण जो सुन्नत थिए हा हे त उहे बि छोरा पीउ मामो तंग न पोइ हिन अञा गाबे जे लाइ छेले जे लाइ छुरी त तिखी था कनि पीउ खे मुॾीअ काकीअ था कोहनि रण न कर बाबा सवाब घटाए थो हा रण न कजांइ बाबा सवाब घटाए थो अलाह जो कुराड़ा बचाया हे डुबरा बचाया पोइ बि दुंबो त कोहराया पोइ जॾहिं जन्नत जे चौकार ते पहुचंदो अञा अजीब नेमतूं मज़ा अलाह ॿियो सुवाल न कंदो मां छड़ो चौकाट को अंदरि पता चलो जन्नत जे चौकार जे अंदरों चे 3 दफ़ा तूं फिरी वियो आहे चइसि हाणे वधीक न फिरंदुमि पोइ जॾहिं जन्नत जी चौकार टपी बीहंदो चे अलाह तुंहिंजे हबीब जो कौल मूंखे आलमन ॿुधायो त रब जो कौल आहे त जंहिं बाने खे जन्नत जो दर किरास कराईंदुमि ॿाहिरि न कढंदोमांनि रब जन्नत जो स्टाफ त किरास कराए थी हाणे मां बि न निकिरंदुमि हे अलाह बाने जी सहे थो न त तूं मर्ज़ीअ वारो
हाँ वाह न तो हो तो ॾाढो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्को व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मेरे बाने जा अंगल पे सहंदो मेरे बाने जा अंगल जी न पीओ छोरे ते कावड़ करे न कमाए पुटरां अड़े खणो टपड़ बस पोइ जॾहिं पुटरां ते टपड़ वेड़ींदो पोइ वरी कुराड़ी खिचंदो चएसि न खणो टपड़ मोतबर न थी बस ॿीहर कमाइण वञा चएसि त छॾे त खणे न टपड़। अबे अम्मा खे बि बच्चा प्यारा आहिनि त रब खे बि बाना प्यारा। अल्लाह जी पीरी वसियत अल्लाह तुशरिकू बिही शैया ओ मुझा हबीब करीम जी या रब करीम चवे त मां रब सां कंहिंखे बि भाई वारो न कजो भाई वारो न कजो। ॿियो वबिल वालिदैन ihsana क़ुरान में अल्लाह पहिरियों पंहिंजो हक़ ॿुधायो आहे पोइ अबे अम्मा जो हक़ ॿुधायो ऐं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबे अम्मा जे नाफरमान खे रमज़ान में पिटियो। अब छा चवंदो आहे त रमज़ान में हिकिड़ो फर्ज़ पढ़े 70 फर्ज़ जो सवाब नफ़िल पढ़े त फर्ज़ जो सवाब माना डबल डबल। पोइ जंहिंखे महबूब रमज़ान जे महीने में पिटियो आहे त उन ते शान वबाल हूंदो। केसर जा ॿई पासा रमज़ान में हिकिड़ो फर्ज़ पढ़े 70 फर्ज़ जो सवाब पर हिकिड़ो फर्ज़ न पढ़े ॼणो 70 फर्ज़ न पढ़े। इहो बि ॿुधी छॾ। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब फरमाए मुंहिंजा हबीब करीम जी मुंहिंजा रब करीम जे ॿियो नंबर मुंहिंजी वसियत इहा अथव अबे अम्मा सां भलो हलो अबे अम्मा सां भलो हलो वबिल वालिदैन ihsana अबे अम्मा सां एहसान कयो अबे अम्मा सां एहसान कयो हल जज़ाउल ihsan इल्लल ihsan एहसान जो बदिलो एहसान सां मिलंदो। अबे अम्मा जी ख़िदमत कंदो त तव्हांजा बच्चा तव्हांजी ख़िदमत कंदा तव्हांजा बच्चा तव्हांजी ख़िदमत कंदा। उन ते मां हिकिड़े पंहिंजे मिट जो मिसाल ॾींदो आहे त जेको अबे अम्मा खां लिकी खाइण जी कोशिश करे थो उनखे सदा छा थी मिले। मुंहिंजो पंहिंजो मिट अज़ीज़ आहे उन चयो त मां नई शादी कई घर वारीअ मूंखे अंगल कयो त मिठाणो वठी अचे। मां बि मिठाणो वठी आयुमि वञा जो घर जे ॿाहिरों ॾिठुमि त बाबा जो बि ॻाल्हाओ थो अचे अम्मा जो बि ॻाल्हाओ थो अचे। चयो मां हाणे जेकॾहिं दॿो खणी वञा दॿे में त थोरी मिठाई हाणे जेकॾहिं अबे अम्मा खे विझां त मुंहिंजी माईअ जे लाइ त कुझु बि न बचंदो। वरी जेकॾहिं ॼाण हलाए मुंहिंजी माई कावड़ न करे जीअं ॿाहिरों ढुंढ हूंदो आहे मां वरी थोरो ढुंढ खे हेॾे होॾे करे मिटी वरी उते रखियुमि वरी मथो मिटी ॾेई छॾीमांसि भला बाबा अम्मा निंड कनि त पोइ तो ज़ाल खे खारायां मिठाण। अबे अम्मा जो बि सम्झुमि त हाणे निंड पइजी विया त ॿाहिरि निकिरी आयुमि उहा मूंखां जाइ विसरी वई जाते मिठाण पूरे आयो सॼे ढुंढ खे खोटियो सॼे ढुंढ खे खोट में मिठाणो हथ न आयो। सुबुह जो सवेर ते ज़ाल खे चयुमि जो मां जो आयुमि जीअं ॿुधायोमांसि मिठाण वठी आयो आहियां हल कूड़ा वठी अचां खणी अचे हा न। वरी जॾहिं जो अञा सॼो ढुंढ खोट में न मिलियुमि त सिकायमि पीउ माउ खे पर पोइ सॼी राति मां बि सिकियुमि। सम्झो था हूअं त मिठाण जो आसरो होशियारो सम्झी वियो सिकायमि पीउ माउ खे पर मां बि सॼी राति सिकियुमि। कूड़ा कूड़े जा पुट ठगियूं चई त मां वठी आवां खणी आ न। सुबुह ते जो उथुमि त उहो कुतनि खोटे दॿो ॿाहिरि पियो आहे मिठाणो कुता खाई विया।
अलाह चयो तूं तो चवे त मां खावां पीउ माउ खे सिकाए कुतनि खे खाराईंदुमि पर तोखे न खाराईंदुमि। अलाह छा थो चवे ॼण त कुतनि खे खाराईंदुमि पर तोखे न खाराईंदुमि। वबिल वालिदैन इहसाना ओ पीउ माउ जा साह सिकाइण वारा पीउ माउ जे रूहनि खे सिकाइण वारा यादि रखजांइ अॼु पोइ मां ॾिसई थो उन्हनि जो साह सिकाए थो उन्हनि जो रूह सिकाए थो पंहिंजे बचनि खे खाराए थो। यादि रखजांइ सुभाणे तुंहिंजो साह सिकंदो रूह सिकंदो तुंहिंजा बच्चा वरी पोयां खाईंदा। तूं ख़ुशि थियो मां पंहिंजा बच्चा पालियां पंहिंजे घरवारीअ जूं उमेदूं फरमाइशूं पूरियूं कयां पंहिंजे पुटनि जूं फरमाइशूं पूरियूं कयां। अबो अम्मा मूंखे को कमु चवे त मञण जे लाइ तयारु न आहे। थोरो बाबो जेकॾहिं बीणियूं थो पीए पुट खे चए पुट बीणियूं त वठी अचाए मरी तो खंघ में साको थी छॾे ई नथो मां त तुंहिंजो सॼणो आहे। हाणे इहे सॼणो न आहे पर 30 रुपया था ॻाढ़ाइनि सॼो खड़के थो पियो सॼी राति टऊं टऊं थो करे अञा बि बीणी नथो छॾे। मां कुराड़ी जेकॾहिं नास चवेसि सॼो घर किनो करे छॾियो थी। पीउ माउ ते त कावड़ लहे कोन थी ज़ाल खे इहो दड़को ॾे त ख़बर पए न कीअं थो गुपचानीअ ते बिना चौपल जे मथे। वबिल वालिदैन इहसाना अल्लाह से भी वसियत फरमाई अबे अम्मा सां भलो हलो अबे अम्मा सां भलो हलो अबे अम्मा सां भलो हलो। मुंहिंजा सोना कलमे पढ़ंदड़ मुस्लमान मां त तक़रीबन वाइदनि में इहे ॻाल्हियूं कंदो आहियां जिन बि अबे अम्मा सां फिटायो हिते बि तबाह त हुते बि तबाह। अबे अम्मा जे नाफरमान खे अल्लाह जे हबीब रमज़ान जे महीने में पिटियो आहे। रमज़ान महीनो त दुआउनि वारो रमज़ान महीनो त अल्लाह खे परचाइण वारो नाफरमान को रमज़ान जे महीने में भी महबूब राज़ी न आहे। छड़ो महबूब न पिटियो अबे अम्मा जे नाफरमान खे जिब्राईल भी पिटियो आहे। जिब्राईल जो पिटियल अबे अम्मा जो नाफरमान जिब्राईल जो पिटियल महबूब जो पिटियल अबे अम्मा जो पिटियल। हाय जिन खे एतिरा पिटियल वारा इहो न को हिते ई आबाद थींदो न को हुते ई आबाद थींदो। मतां को चवे त अबे अम्मा को सवा मां साओ थींदुमि न जेकॾहिं जन्नत कमाइणी थी त पोइ क़ुर जी वसियत थी वबिल वालिदैन इहसाना पीउ माउ सां न फिटा। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अबू हुरैरा आयो। हज़रत अबू हुरैरा चयो मुंहिंजा आका मुंहिंजी अम्मा काफ़िराणी आहे ओ मुंहिंजा आका मुंहिंजी अम्मा काफ़िराणी आहे तव्हां ॾे अचां थो अम्मा ॾाढो मारे थी पई। हुज़ूर फरमाया अबू हुरैरा अथई त काफ़िराणी भले मां मार ॾेई पर कॾहिं बि ज़ुबान सां लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ। काफ़िराणी आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह उनजी अम्मा सिखियाणी आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह कलामुल्लाह जो तफ़सीर तो पढ़ाए पियो। अम्मा सिखियाणी अची करे मथे को मथे जे वारनि खे वठी करे पादरनि सां कुटण थी शुरू करे। सिखियाणी काफ़िराणी वार को वठी जो कुटण शुरू थी करेसि उन पोड़ीअ खां चोपल किरी पए त वरी खणी ॾेसि अम्मा आए भले काफ़िराणी भले क़ुर पढ़ाइण ते कुट पर तोखे तकलीफ़ मां न ॾींदुमि। हाँ काफ़िराणी जे मज़े लाइ बि अख मथे नथो खणे ऐं हे आहे बि मुस्लमान मां बि मुस्लमान पर अम्मा को लफ़्ज़ तो ॻाल्हाए विझेसि। अम्मा जेकॾहिं लफ़्ज़ ॻाल्हायोसी अबो चङाई जो लफ़्ज़ ॻाल्हाए सो ॾींहं जा ॾींहं हफ़्तनि जा हफ़्ता अबे अम्मा सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु ई न आहे। पीउ माउ सां त क़ौमी जहिड़ो अथसि जग जहान सां ठीकु खाइण पीअण ॾेती लेती पीउ माउ सां क़ौमी जहिड़ो। ओ पीउ माउ सां झेड़े करण वारा पीउ माउ सां फिटाइण वारा ॿुधी छॾां हयाती ते को बि एतबार न अथई हयाती ते को बि एतबार न अथई। ईअं न थिए जो इहा दुनिया बि तबाह थी वञे त आख़िरत बि तबाह थी वञे। अबू हुरैरा चवे थो साईं मां छा कयां नथो अचां तव्हांखे नथो ॾिसां त हां तो फाते अचां थो त अम्मा जी मार थो खावां।
अबू हुरैरा अमड़ भले मारे पर अमड़ ते हथ उभो न कजाए। अमड़ भले मारे पर अमड़ जे धक वारे टेम ते कुरड़ियूं अखियूं मथे न कजा। पो साईं तव्हां रहमतुल आलमीन हो, पो मुंहिंजे अमड़ जे लाइ दुआ घुरो न। हिकिड़े हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बकरियूं चारींदो हो, पर असांजे धनारनि वांगुरु न। अब माल चारण बकरियूं चारण हुजूर साईं जी सुन्नत आहे। असां वारे धनारनि वांगुरु न, छो त असां वारे धनारनि पंहिंजो गांव चारणो त सिखियो ई कोन्हे। छोरा धनार न अथव मथां सुभाणे बकरियूं न कढनि वारा हवा थींदो आहे त उते वेही कीअं भाउ वेठो कीअं पोइ मुला जे साम्हूं हा न करे का आहे बकरी पाण। पोइ ऐं ॾिठो आहे असांजो तजुर्बो आहे त जंहिंजी ज़िंदगी चोरीअ वारे गाह ते हली आहे, पोइ जेका उनजे जानवरनि में बीमारी आहे उहा बि जग जान खे ख़बर आहे। छो त दुनिया खां लिकी सघूं था, दुनिया खां लिकी सघूं था। इन्नहु अलीमुम बिज़ात सुदूर, हो त सभु कुझु ॼाणे थो न। कॾहिं कॾहिं इंसान ॿिए जो ज़ियानो करण में ईंदो आहे पर पंहिंजो कुझु बि न बचंदो आहे। उन ते मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, तव्हां मुंहिंजा वाइद ॿुधंदा रहो। मुंहिंजो दोस्त हो, हुन चयो त असां मोटर साइकिल ते वञूं पिया। ॿी मोटर साइकिल ते हिकिड़ो हमरा हुजे, ॿ लेडीज़ हुजनि, ईअं जो स्पीड सां कढूं त छोरनि खे त वरी मज़ो न ईंदो आहे। चए तेज़ कर, हुनखे थो चवे मोटर साइकिल तेज़ कर, ॾिसां त केरु आहिनि। चए बाला केरु न केरु, तुंहिंजो कहिड़ो थो चए, मां चवां थो न तेज़ कर। मुंहिंजे चवण ते त मोटर साइकिल हुन बि तेज़ कई। जॾहिं भरसा पातासीं ॾिठ में वञ भेणा, मुआरो सालो हलाए पोइ मुआरी ज़ाल पोयां वेठी आहे। छा थो चए? सालो हलाए पोइ मुंहिंजी ससु मुआरी ज़ाल पोयां वेठी आहे। पोइ मां ठूठई मां हाणे कढ। चए तूं त ॾिठी, मां त ॾिसां न भला। तूं त ॾिठियूं, मां बि त ॾिसां न। पोइ चए मां पुॼो इन मां, अरे मुंहिंजी ज़ाल आहे। चए पोइ तुंहिंजी ज़ाल आहे, तूं मूंखे भॼायो त तूं त उहे बि शाम ॾिसंदे वञी, मूंखे त ॾिसण ॾे। इंसानु कॾहिं सोचींदो हिकिड़ो आहे पर थी ॿियो कुझु वेंदो आहे। बसि हाणे इन में खोड़ मिसाल अची विया। अल्लाह पराए ज़ियान खां बचाए, बसि लफ़्ज़ जेको इस्तेमालु थो कयां, अल्लाह पराए ज़ियान खां बचाए, पराए ज़ियान खां बचाए। ईअं न थिए जो माण्हू पराए ज़ियान जे कॾो हुजे पंहिंजी का शइ न बचे। अल्लाह शल अख ॾे पर दीद शनास वारी अख। अल्लाह शल अबे अम्मा जो नाफरमान न बणाए। ॻाल्हि इहा पोइ अबे अम्मा जो नाफरमान न बणाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला चवे तो बकरियूं चारण जे लिहाज़ सां मां निकिरी अचां, सॼो ॾींहुं पाक मुस्तफा करीम सॼो दीदार कयां, बकरियुनि खे कुझु बि चारिया पीआरिया न, शाम जे टाइम ते न को खीर न को कुखियूं भरियलु। ठेकेदार मर्जी जल मूंखे ॾाढी मार ॾिनी, मां तोखे बकरियुनि चारण जे लाइ मोकिलियां थी। सॼो ॾींहुं मिठड़े महबूब मोहम्मद करीम वटि वेठो आहियां। अबू हुरैरा चवे थो पियो पाक मुस्तफा करीम साईं वटि मां रोअंदो आहियां, ओ मुंहिंजा आका मूंखे अम्मा ॾाढो मारियो आहे। अबू हुरैरा अम्मा जे मथां हथ त न खयो थी, चवे थो न छाजे करे मारे, चए बकरियूं चारण छो थो वञे, सॼो ॾींहुं महबूब मुस्तफा करीम साईं वटि वेठो आहियां। फरमाइनि था अबू हुरैरा सुभाणे बकरियूं चारण निकिरे त फिर मां महबूबा मोहम्मद करीम वटि काहे अचिजा। अबू हुरैरा तुंहिंजो मसइलो हल थो थिए। अबू हुरैरा चयो ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते अबू हुरैरा बकरियूं काहे महबूबा मुस्तफा करीम साईं वटि आयो। साईं जन हथड़ो घुमाईंदा विया, दुआ घुरंदा विया, हथड़ो घुमाईंदा विया, दुआ घुरंदा विया। अबू हुरैरा चयो त मां जीअं जो बकरियूं घर मोटायां त कुखियूं बि भरी पयूं, ओव बि भरिया था। अमर थी चवे कलो का मोचड़ा ॾिस सजावा थिया न। कल मोचड़ा हया मां त अॼु बकरियुनि खे साॻो ई चारे आयो न, हाणे खीर बि आहे ऐं कुखियूं बि भरियल आहिनि। ओ मुंहिंजी जीजल अॼु त मां चारियो ई न आहे, पर उन महबूब जी दुआ थी जंहिंजे करे मारींदी। ओ मुंहिंजी अम्मा खोसनि खे मुंडे चिठी लिखण सवली थींदी अथव।
तूं चवंदो सॼी राति हा हे चवंदो सॼी राति हे जेके अखियूं बूटियूं इनखे लठियो ॾेई ॾे न टेम ते मां चवां थो माइट बि न सुञाणी अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे थो ओ मुंहिंजी जीजल मां बकरियुनि जी का बि जूही कोन्हे अॼु काथे बि कोन चारे आयो आहियां उन हबीब करीम तरह घुमाए करे दुआ घुरी आहे जे महबूब मुस्तफा करीम जे दीदार जे करे रोज़ मारा ॾींदी आहे अबू हुरैरा तुंहिंजो महबूब एॾो बरकत वारो हथ ला घुमाए त कुखियूं बि भरिजी वयूं अम्मा तूं कॾहिं हली त ॾिस अम्मा कुझु नरम थी अबू हुरैरा चवे त मुंहिंजा साईं अमड़ बि नरम आहे अॼु रहमत जा हथड़ा त खणो कदम कदम पे बरकते नफस नफस पे रहमते जहां जहां से वो शफीए आसिया गुजर गया जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक वही वही सहर हुई जहां जहां गुजर गया आरियाणियों हाँ न ॾिठो आरियाणियों हवा न ॾिठो सिज चंड तारा कटियो तन खां ताबुत खो मखण माखी मिस्रीअ खां मुंहिंजो मुहम्मद मिठो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम लक़द मल्लल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन क़ालू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन तीजा तरफ कलामुल्लाह में फरमाओ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सही अॼु त हथड़ा खणो रब जे दरबार अल्लाह तव्हांजा हथ खाली न मोटाईंदो महबूब से हथड़ा खणा अल्लाहुम्मा दे उम्म अबी हुरैरा अल्लाहुम्मा दे उम्म अबी हुरैरा अल्लाहुम्मा दे उम्म अबी हुरैरा ओ मुंहिंजा रब अबू हुरैरा मुंहिंजे करे मारा खाधी थी अबू हुरैरा मुंहिंजे करे मां जा दड़का खाधा थी अबू हुरैरा मुंहिंजे करे मां जो मारा खाधियूं थी अल्लाह जो मां महबूब मोहम्मद करीम तुझे दरबार में हथड़ा खई बैठो आहे त अबू हुरैरा मां खे हिदायत नसीब फरमाए अबू हुरैरा चयो त साईं दुआ घुरी वठी भॻ जगते पुछा कयूं काॾे तो भॻो वञे छा ॻाल्हि आहे छा मसइलो आहे चए ॾिसां थो महबूब जी दुआ पहिरियों थी पचे या मां अबू हुरैरा पहिरियों थो पहुचां अबू हुरैरा तूं डुक छा भरींदे हो हथ खजंदा विया क़बूल पवंदा विया हो हथ खजंदा विया क़बूल पवंदा विया हे त तूं डुक तो भरे पर के स्पीड वारी शइ ते अचां तूं देर सां पहुचंदे हबीब जी दुआ पहिरियों पहुची चुकी अबू हुरैरा चवे तो मां दरवाजो खड़कायो अंदरों ॾिठुमि त अम्मा गुस्ल थी करे आवाज़ अचे ओ बचड़ा इंतजार कर मां पाण दर खोलाए थी पई आवाज़ ही चेंज नजर आयो आवाज़ ही अब आवाज़ में भी फर्क थींदो आहे न सॾ में भी फर्क जेकॾहिं कंहिंखे चवे ओ चाचा ओ मामा ओ बाबा चवंदो जी अब्बा ईअं चवंदो न पर कंहिंखे चए वो टोपर वो मुशर त पोइ ॿई घड़ींदो की न हिकु घड़ींदो हा वाह वो जरा मां वाइदर में दोस्त खे चवंदो आहियां अॻे वॾा सॾु कंदा हा पुट खे ओ बा ओ पुट चवंदो जी अब्बा जहिड़ो सॾु तहिड़ी मोट ऐं हाणे पीउ बि चए त वो छोरा वो बि चए थो छा आहे वेठो तो फाटे पोयों हा वाह ईअं हिन खां अब्बा वई त हुन खां बि जीउ वई जहिड़ो सॾु तहिड़ो जवाब जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो वइज़ा सालक बादी
अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाए ज़ादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। रब भी जियो करे जवाब ॾिनो, तू भी जियो सिखो। क्या बाबा जियो सिखो त जीअ खे जाइ मिलई, जियो सिखो त जियो जाइ ते अचई। जियो न हूंदई फोट त पोइ फोट ई फोट, अवा क्या फोट त पोइ फोट ई फोट। वॾड़ो वॾड़ो मां हर वायद में चवां थो त पुराणे अकुल ते अञा न हलो। वॾड़ो मां हर वायद ते चवां थो पुराणे अकुल ते न हलो, पुराणे सोच ते न हलो। हाणे छोरा मटिजी चुका आहिनि। हा बाबा हाणे छोरा मटिजी चुका आहिनि। छो मटिजी चुका आहिनि त उन्हनि जे दिल में अदब एतिराम हुजण वारी शइ हुयो रब जो क़ुर। असां छोरनि खे रब जो क़ुर ॾेखारियोसीं कोन। ॼाओ न आहे बांबड़ा पाते ॼम घुमण शुरू थियो त हणेसि केजीअ में। अब ईअं न बांबड़ा शुरू कया त हणेसि केजीअ में। पोइ केजीअ में जो शुरू थियो हिनखे त अॿिया मां जी ख़बर ई न नी। मोड़ा अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त क़ुरान पढ़ी, क़ुरान पढ़ंदो पाक जिस्म पढ़ी जो अॿिया मां जे लाइ दुआ घुरे त रब क़बूल करे। चांडियो साहब चवंदो हाणे चवे थो ABC माना मुट बी। चांडियो साहब चवंदो ABC माना मुट बी। अवा ईअं आहे न। तव्हां त जेके शहर में घुमण फिरण वारा शहर में बस जायूं ठहियल आहिनि जिते बीही पेशाब था कनि। मां ग़लति थो चवां? हा वाह इहो जानवरनि जो कमु आहे की न मुस्लमान जो कमु? ऐं वॾनि माण्हुनि जूं शादियूं कीअं चौधारी ताम वते घुमंदो खाईंदो, हुन गाह मां चको हुन गाह मां चको जूअर मां कड़क मां वते घुमंदो चरंदो। वयूं हुज़ूर जूं सुन्नतूं हली। महबूब मुस्तफ़ा करीम खाइण में भी सुन्नतूं तो ॿुधावई त हथ धोई खाइजाए। हाय हाय छा था फरमाइनि? हथो धोई खाइजाए, पंहिंजे पासे ॾों खाइजाए, थोरो थोरो करे खाइजाए। ऐं असां छा चवंदासीं? हथ धोई घुमंदो त भलो डिश पियो काथे आहे। अवा कीअं आॾे वारे मड़े मजबूरी बाक़ी दी त परे डिश मुदत शादी में ॾिसंदा हो न डिश आयो न आहे चमचो छाजो उल्टा आहे हिकिड़ो ई। हल भेड़ा जा बचा हवा इहे न छाजियूं पोयूं बूटियूं वल मुंढो वरी ॾिठो वेंदो। पोइ जॾहिं खाइण सुन्नत ते हुयो त पेट जूं बीमारियूं बि न। मां सही थो चवां ग़लति? तव्हां धकिजी पिया वञो। बदमान शाट करे कंदो थो हले। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम दे हिकिड़े बादशाह हकीम मोकिलियो से ग़रीब सहाबा मुफ़्त में उन्हनि जो इलाज कंदो। महबूब मुस्तफ़ा करीम साईं वटि 6 महीना रहियो। घणा? साईं मां ग़रीब 6 महीनो को बीमारी कोन थो अचे। फरमायो अन अथनी ढव ते कोन बीमार काॾों थींदा। बीमार कंदो आहे घणो ढव। अवा कीअं बीमार कंदो आहे? हिन ग़रीबनि खे मस पूरत आहे। ॿियो जेको खाईंदा बिस्मिल्लाह करे खाईंदा, थोरो खाईंदा, उन खां पोइ वरी दुआ घुरंदा। उन खां पोइ वरी छा? दुआ घुरंदा। पोइ जेका थोरी घणी उहा बीमारी सीमारी वरी अलाह जा ॾिजो हथरा कयूं त पेट में कुझु बि कोन। पेट में बीमारी न हूंदी त का शइ बीमारी। ऐं पाण सॼे हथ में गिरो खॿे हथ में बूटी। अड़े हूअ त न खुड़ी भला कि हो मथां होदो खणी वञे त पोइ हीअं त ढोबर रोज़े में बि हशर। हा साईं ॿिए जे लेखे त आख़िरी टाइम ते तस्वीर पढ़ी ईअं सोचे नथो त प्लेट थो ॻोल्हे त किथे विया। तॾहिं त महबूब मुस्तफ़ा करीम फरमायो कम मिल साइमिन लैस लहू मिन सियामी इल्ला सहर इल्ला लतज वल जू। महबूब फरमायो केतिरा रोज़ेदार जिन खे सवाब न मिलंदो छड़ो उन ई बुख फबदन। सॼो बछड़ो उन ई बुख, सवाब कुझु बि न। जेका बि शइ हुजे न नियत इहा हुजे त रब राज़ी थिए। नियत छा हुजे त रब राज़ी। अबू हुरैरा फरमाए थो मां ॾिठुमि त सॾमी फ़र्क़ु आहे। मां बीठो आहियां, अमा अंदरों आई, ॾिठुमि गुस्ल कयूं आई पर अम्मा जे ज़ुबान ते कलमा जारी।
ला इलाहा इल्लल्लाह, जिक्र ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हस्बी रब्बी जल्लल्लाह, हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह, नूरे मोहम्मद सल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमा भरींदी आई दर खोले चुमा समा कलमा काडों सिखई अमा जो तुझे सद में फर्क हो अबू हुरैरा अबू रज मुझी दिल चवे थी अज चेबो त मुझे ला भी हथड़ा खणाया थई अबू हुरैरा अज मुझी दिल जो परपुट महबूब ते पई थी कलमा पढ़े चेबो त हथड़ा खणाया सी अबू हुरैरा पो जंहिंखे ॾिसण को सवा तोखे ड्रो नथो थिए अज मूंखे बि उन महबूब मोहम्मद जो दीदार कर। वो चाहे तो कतरों को समंदर कर दे, वो चाहे तो एक यतीम को पैगंबर कर दे, दमकता रहे तेरे रोजे का मंजर, दमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली, हमें भी अता हो वो शौके अबूजर, हमें भी अता हो वो जज्बे बिलाली। हजरत चले मेराज पर बलगल्ला बिकमाली, अंधेरा था उजाला हुआ कसफत जा बिजमाली, उनके खसाइल नेक थे हसनत जमीओ के साली, मालिक ने तोहफा ये दिया सल्लू अलैहि वाली। अल्लाह जी ॿी वसीयत अब्बे अम्मा जी फरमा बरदारी की तो इंशाअल्लाह इन्हनि ॿिन्ही वसीयतुनि ते त अमल कबो ई कबो। हिकु शिरक बेज़ारी, ॿियो अब्बे अम्मा जी फरमा बरदारी। सुभाणे भी तव्हांजे इलाइक़े में प्रोग्राम आहिनि इंशाअल्लाह। ॿियूं वसीयतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि अला कंदो हयाती रब ॾिनी त सुभाणे उन्हनि ते तफ़सील सां रोशनी विझबी। असां त मुला पाण बयानु कंदासीं पर खोड़ वीचारा मज़दूर तबिको आहिनि जिन खे वीचारे सुभाणे वरी मज़दूरी करणी आहे। इनखे लख शाबसूं जेके ॾींहं जो मज़दूरियूं वरी राति जो क़ुरान जूं विरद इहे दीदार अल्लाह अकबर। मां चवां थो इहे मज़दूर हो मज़दूर हो मज़दूर हो अल्लाह वटि जेका ग़रीब मज़दूर जी मज़दूरी आहे उनजो मक़ाम ई पंहिंजो। उन ते हिकिड़ो मिसाल ॾेई पोइ दुआ था कनि। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि मज़दूर तबिको गरीब तबिको तवज्जो सां ॿुधे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि जुमे जे ॾियारे परे परे वारा गरीब साहब ईंदा हुआ। हुज़ूर सां कचहरी बि करे वेंदा हुआ। पाक मुस्तफा करीम सां विर्द वज़ाफ़ कलामुल्लाह जूं आयतूं बि पुछी वेंदा हुआ। हिकिड़ा त जेके साईं जे भर हूंदा ॿिया वीचारा गरीब मिसकीन कमाइण वारा परे परे वारा। जुमे जो ॾिहाड़ो आहे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजनि गरीबनि साहबनि सां हथ मिलाईंदा था वञनि। हिकिड़े के हथ में लिफ़ा पइला लिफ़ा चवंदा ओ जेके कम जेके लिफ़ा असां बि लिफ़ा चवंदा। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक रेशम खां बि नरम। महबूब असांजा हथड़ा मुबारक रेशम खां बि नरम। पाक मुस्तफा करीम असांखे उहे जीअं जो लिफ़ण लॻियो हुज़ूर ने फरमाया था मसमुक नालो शादी जो इसमी साज ओ मुझा किबला से मुझो नालो सादा मातफल साकनो साईं तव्हां जो चयो आहे त हलाल में मज़ो आहे। कलामुल्लाह में बि लिखियो पियो आहे कुलू मिम्मा फिल अर्ज़ हलालन तय्यबा। कुरान भी चए तो हलाल खाओ पाक खाओ। हलाल खाओ हराम न।
पलीत न से तव्हांजो चयो त अलाह खे पोरियो वणंदो आहे। तव्हांजो चयो त मज़दूर जो जॾहिं पघर वहंदो आहे अलाह उन मज़दूर जे हलाल पघर वहण जे करे मज़दूर जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। से मां बि मज़दूर आहियां, मां ग़रीब आहियां। पत्थर कुटींदो आहे, पत्थर कुटींदो आहे। पत्थरनि कुटण जे करे हिननि हथनि में लिफां पइजी वयूं आहिनि। अल्लाह अकबर। पंहिंजे बचड़नि जो पेट पालींदो आहे पंहिंजे पघर पोरे मां। महबूब फरमायो सहाबियो चवनि था जी आका फरमाए जेकॾहिं कंहिंखे जन्नतीअ जो दीदार करणो आहे त हिन मज़दूर जो दीदार करे। ओ मज़दूर गणती न कयो, ओ मज़दूरो ग़रीबो गणती न कयो। फरमाए त जेकॾहिं कंहिंखे जन्नतीअ जो दीदार करणो आहे न ग़रीब मज़दूर जो दीदार करे। ऐं उन समूरनि सहाबा जे साम्हूं महबूब मुस्तफा उन ग़रीब जे हथनि लिफनि खे चुमियूं ॾिनियूं। फकब्बल यदे, फकब्बल यदे, फकब्बल यदे। महबूब मुस्तफा करीम संजा पाक चपड़ा मुबारक लगा न त ग़रीबनि जे हथनि खे लगा। सॼी दुनिया हुज़ूर संजा हथ पई चुमे। हा वाह, सॼी दुनिया महबूबा मुस्तफा करीम संजा हथड़ा पई चुमे। ओ मज़दूरो, ओ ग़रीबो, ओ ग़रीबो तव्हां कमायो जो महबूबा मुस्तफा करीम संजा पाक चपड़ा मुबारक मज़दूरनि जे हथनि खे लॻाओ। पर मज़दूर बि मज़दूर थी करे कमु करे। हुज़ूर फरमाया अल कासिब हबीबुल्लाह, इहो मज़दूर मेहनती अल्लाह जो यार अथव। मज़दूर मेहनती अल्लाह जो, पर ईअं न आहे त मालिक बीठो हुजे त पोइ छड़ो वते बना घड़ी न मालिक वियो न आहे त कोडर रखी वेही रहे। हा उहो मज़दूर न त मालिक बीठो आहे सिर ते आहे तगारी ते मालिक वियो न आहे त तगारी ऊंधी करे मथो वेही रहेसि। हिते वरी तव्हां हिक ॿिए खे झूठी था वञो। हलो ख़ैर हिन पासे नथो वञा भला। हवा कीअं अल्लाह साईं चल तो असांखे पंहिंजे बच्चनि जे लाइ पघर पोरे वारो खाधो नसीब फरमाए। फरमायो त हलालो खाईंदो त रब बीमारियुनि खां बचाईंदो, तकलीफ़ुनि खां बचाईंदो। दुनिया जूं तकलीफ़ूं बि ख़तमु त आख़िरत वारी तकलीफ़ूं बि ख़तमु। अल्लाह साईं खां दुआ आहे जिन मुजाहिदनि महिनत करे हेॾो दीनी प्रोग्राम रखायो आहे अल्लाह उन्हनि जे प्रोग्राम खे मक़बूल मंज़ूर फरमाए। तव्हांखे हिकिड़ो न्यापो ॾींदो। असांजे सिंध हुकूमत ता हयात घोट चाचे कामली शाह साहब, अब मां उनजे शहर जो तव्हां हुजे न कयो त मां कंदोमांसि हुजे। उन ऐलान करे छॾियो आहे त सेप्टेम्बर जे महीने में असां बलदियाती इलेक्शन कराईंदासीं। उन ऐलान करे छॾियो असां सेप्टेम्बर जे महीने में बलदियाती इलेक्शन। हाणे 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 त हिननि यारनि जो साथ ॾियो। अब कीअं हाणे हाणे त हिननि जमइयत उलमा इस्लाम ज़िले सांगड़ वारनि, जमइयत उलमा इस्लाम तालके शहदादपुर वारनि फ़ैसिलो करे छॾियो आहे असां हर यूसीअ जे काउंसलर सतह ताईं पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। आलमनि फ़ैसिलो करे छॾियो आहे असां काउंसलर ताईं पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। अवल ॾिसजो कंहिंजो मथां मुंशी वेठो हुजेव, अवल ॾिसजो उसे पासे मथां कंहिंजो सेक्रेटरी विकेटरी वेठो हुजेव, पोइ वाइदो कयो चो इंशाअल्लाह हे वारो आलमनि जो आहे, हे वारो आलमनि जे नुमाइंदनि जो आहे। तो इंशाअल्लाह हे वारो आलमनि जे असां तव्हां सां कूड़ न हणंदासीं। इंशाअल्लाह जेको वाइदो कबो सो निभाइबो, जेको वाइदो कबो सो निभाइबो, कूड़ा वाइदा न कबा। साईं अब्दुल गफूर कासिमी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो इलेक्शन जे मौके ते मिसाल पो ॾे इन्हनि भोतारनि जे हुन ते अमड़ वई धीउ ॾे घुमण ॾिठे त धीउ अहरी परी वेठी आहे, नवां लटा पातल मेकअप कई वेठी आहे। चे पुट जो भला वेहां बि अथव जा उसे पासे में, चवां वेहां त कोन्हे। चे भला कंहिंजी छठी बठी, चवां छठी बि कोन्हे। चे भला मुॾे संभरियल हुई, चवां तोॾे बि न पई अचां, मुॾे बि न पई अचां, वेहां बि कोन्हे, छठी बि कोन्हे, संभरी वेठी अहरी परी। चे मुड़ुस वाइदो कयो त शहर मां लटा बि वठी ईंदोमांइ, सौदो बि वठी ईंदोमांइ, पंहिंजे पसंदि जो सौदो बि ॾसियोमांसि। उन वाइदे जे इंतज़ार में संभरी वेठी आहे त केॾी महिल थो पहुचे
चे पुट तूं मुंहिंजी धीउ आहे मां तुंहिंजी माउ आहे चवां ईअं त आहे इहो जेको तोसां वाइदो कयो आहे ॾींहं जो की न राति जो कयो आहे सम्झो था त हे बि वठी ॾींदोमांइ हे बि ॾींहं जो चवां वाइदो त राति जो कयां चए पोइ तूं मुंहिंजी धीउ आहे न अहिड़ा कर्ज़ त पिणे ॾे खोड़ मुंहिंजा रहिया पिया छा थो चए मसइलो वाइदो पोइ पिणे ॾे तहिड़ा मुंहिंजा कर्ज़ खोड़ रहिया पिया अथव तव्हांजा कर्ज़ लथा अलाए कोन लथा पोइ मूंखे हिकिड़ो पीपे जो दोस्त आहे असां सियासी पार्टी आहियूं पोइ मूंखे चए मोल साहब यार अधीअ जी पारत थी मोहतरमा जी मां जो अधीअ ते सिर वञे पर हाणे ॿेड़ीअ में मुंहिंजा जान छॾायो न हवा कीअं सो इंशा अल्लाह असां पंहिंजे आलमनि जी नुमाइंद जमात जमइयत उलमा इस्लाम फ़ैसिलो कयो आहे सिर वॾीअ ते रखी करे ऐलान कबो रहिबो हर जाइ ते होको ॾिबो रहिबो पोइ जेकॾहिं कंहिं सौदो वरितो त बि बिस्मिल्लाह न सौदो वरितो त बि माउ मरे धीउ जे लाइ धीउ मरे चग लाइ असां मरूं तव्हांजे लाइ पर तव्हां वरी उन टाइम ते लेखियो ई नथो असांखे त अलहमदुलिल्लाह अलाह पियो थो खाराए हवा ईअं आहे न असांखे पियो त अलाह खाराए चोर पकड़जी पियो हिकिड़े ॻोठ में वॾेरे ॾे वठी आयसि पोइ वॾेरे चुसि ॾे ख़बर सज़ा मां ॿुधायां त पोइ तजवीज़ जेका तूं करे ॿिनि सज़ाउनि मां चए हाज़ुर साईं 7 बसर खाईंदे कि न 7 पादर खाईंदे चोर सोचियो पादर त अलाए कहिड़ो हूंदो बसर पोइ बि हल्को हूंदो पर हुनखे ख़बर ई कोन को हैदराबादी बसर चइसि बसर खाईंदो हमरा खे ॾिनऊं बसर हैदराबादी बसर जो खाधे नक मां पाणी दूहा छिक मथां छिका हमरा बि छड़ो जाॾो ताॾो धमाका हुजनि चए भोतार बसर न पादर वॾो को टायर सुर पादर जो लॻो कहिड़ी वठो ईअं दूहा निकिरी विया सम्झ बि न पहुचे त काथे वेठो आहे भोतार न बसर वारे वारे सां 7 बसर बि खाइयो 7 पादर बि खाइयो बसर पादर पीपी लीग पादर बसर लीग पीपी बस इहो बेगो आहे ॿियो कुझु बि न असां तव्हांखे चऊं था अचो आज़माइण खे आज़माइण सही न आहे अब चवंदा हो आज़माइण खे आज़माइण 7-8 साल गुज़री विया पोइ 5 सालनि खां बाद में तुझे मुझे तॾे ते तुझे मुझे ग़रीबनि कखावनि ते जॾहिं लैंड क्रूज़र पहुचनि था सर्फ गाॾियूं पहुचनि थियूं पोइ वरी चवंदा आहियूं बसि हाणे साईं आयो आहे त हाणे कहिड़ा लेखा कया अब आइए न होॾे सागा चुघ सागा लाटू होॾे सागा चुघ हमरा जो पुट हो चरियो सॼो ॾींहुं गुलेल ठाहे करे झिरकी मारींदो हा बाबा टीचक पाण वॾो माण्हू हो हर कंहिं चयो साईं तूं भोतार माण्हू आहे छोरे तोवार जा लक्षण हे थी छड़ो टीचक ठाहे वञे थो झिरकियूं मारींदो हिन जो इलाज बिलाज कराचे हाज़िर ॿाहिरि मुल्क मोकिलियसि पढ़ाई भी करे आयो इलाज बिलाज हमरा थिया हाणे त अपू डेट थे मथे 7 जो अफसर सफेद पोच तबको मोटी आयो हाणे ॾे ख़बर भला हेतिरा तुंहिंजे मथां लख ख़र्च कया आहिनि इलाज तालीम चए बाबा हाणे मूंखे शादी कर हाणे छोरो त मुंहिंजो ठीकु थी वियो गुलेल वारो कमु ई ख़तमु चए सोट मासात पुफाट चए इहे न छो चए अंग्रेज़नि मां शादी कराड़े अंग्रेज़नि मां छो कि मां ॾिसी आयो मां चढ़नि में रबड़ आहे रबड़ कढी गुलेल ठाहे झिरकियूं मारी हाथो चयो वरी बि रबड़ कढी वरी बि गुलेल ठाहे झिरकियूं बेली कुझु सांगर जूं झिरकियूं बचायो तव्हां बि हा बाबा चओ इंशा अल्लाह आलमनि जो साथ ॾिबो आलमनि जे नुमाइंदनि जो साथ ॾिबो हक़ सच चइबो रहिबो जेसि ताईं हिन सिरीअ में साहु आहे आलमनि जो होको पहुचाइबो रहिबो आलमनि जो न्यापो पहुचाइबो रहिबो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुबुह शाम झड़ झंग इन आलमनि जी नुमाइंद जमात उन्हनि जो पैगाम पहुचायूं था पिया जेकॾहिं के सौदो वरितो तभी बिस्मिल्लाह न सौदो वरितई तभी बिस्मिल्लाह असांखे होको ॾियणो आहे ड्यूटी अदा करणी आहे मन अल्लाह इन ड्यूटीअ में मौत ॾे त सौदो सजायो आहे व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा मंसुर मन नसर दीन व सलाम वजलना अल्लाहुम्मा मंसुर मन नसर दीन अल्लाहुम्मा मख़ज़ुल मन ख़ज़ल दीन वला तजल्ला अल्लाहुम्मा मख़ज़ुल मन ख़ज़ल दीन वला اللهم اشف حاجاتنا وقض حاجاتنا وأد ديوننا اللهم اشف حاجاتنا وقض حاجاتنا
वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व आलि व असहाब अजमईन बिरहमतिक या अदे बाऊ हनीफ जी वालदा भी बीमार है यहाँ जाके भी जेके भी मुसलमान बीमार होने जे लाइ बिगड़ जी दुआ अल्लाह मशवंत शाफी ला शिफा इल्ला शिफाक अल्लाह मशवंत शाफी ला शिफा इल्ला शिफा वैदा मरिज तो फव यशफीन वैदा मरिज तो फव यशफीन वनु नज़ल मिन कुरान मा व शिफा वनु अल्लाह मशवाहातना वक़्त हाजातना वाद दुयना अल्लाह मशवाहातना वक़्त हाजातना वाद रब्बना आतना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरह हसनतम व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाब सकरात व क़िना अज़ाब नीरान व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलि व असहाब अजमईन बिरहमतिक या अब खिलियो गलाए